बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अस्सलाम वालेकुम। कहिड़ो हाल आहे? उम्मीद आहे त तव्हां अल्लाह जे करम सां ठीकु हूंदा। मां आहियां मुश्ताक अहमद कलोड़ो ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो मुश्ताक परदेसी यूट्यूब चैनल। दोस्तनि जी वॾी वॾी महिरबानी जो असांजे चैनल खे लाइक कयो था ऐं कमेंट्स करे ॿुधायो था। अॼु तव्हांजे यादो कहाणी पेश कंदासीं हिकु चोर जी। हिकु हमराह चोरीअ जे इरादे सां बादशाह जे महल में दाख़िल थियो त बादशाह जा सोन चांदी हीरा वग़ैरह चोरी कयां। महल में घुमंदे ॾिठाई त हिकु कमरे में ॾियो ॿरे पियो। दरवाज़ो बि खुलियल आहे। ही जो उन कमरे में आहिस्ते आहिस्ते दाख़िल थियो ॾिसे थो त बादशाह जी ख़ूबसूरत शहज़ादी आराम में आहे, पर उन जा कपिड़ा निंड जी हालत में जिस्म तां परे थी विया आहिनि ऐं जिस्म जा कुझु हिसा ज़ाहिर आहिनि। हिन जे दिलि में शैतानी ख़्याल आया, हीअ छोकिरी छा कंदी? मां मर्द आहियां। उन इरादे सां अॻिते वधियो। पोइ वरी हिन जे दिलि में ख़्याल आयो त मां पंहिंजे नफ़्सानी ख़्वाहिश थो पूरी कयां, पर ख़ुदा न करे मूं मंझां जे इन शहज़ादीअ खे हमल थियो त बादशाह शक जी सूरत में पंहिंजा सभु नौकर मारे छॾींदो। हू ग़रीब पंहिंजनि बचनि जी रोज़ीअ जे करे हिते कमाइनि पिया। उन्हनि जा बचा यतीम थी वेंदा। क़यामत जे ॾींहुं मालूमात मूंसां थींदो। ईअं सोचे उन ख़्याल तां हथु खणी छॾियईं। जंहिं इरादे सां आयो हो उहो कमु कयां। पोइ हिन शहज़ादीअ जी अलमारीअ खे खोले त उन में ढाकू पियो आहे। हिन उन ढाकूअ जो धकु लाथो त उन में मानी भोरियल कुटी पई हुई। हिन चयो कुटी थो खावां। उन सां गिरह ठाहे खाइण जो इरादो कयईं त दिलि में ख़्याल आयुसि त ही शहज़ादीअ जो नाश्तो आहे। जे मां ही खाधो त सुबुह जो सभु बानियूं पादर खाईंदियूं। कुटी मां खावां ऐं पादर हू ग़रीब खाइनि। अलाह त मूंखां हिसाब वठंदो। उहो सोचे कुटीअ जो ठहियल गिरह उन ढाकूअ में विझी ॿाहिरि निकितो, पर हिन खे का बि चोरी करण लाइ शइ न मिली। एतिरे में सुबुह थी वियो। ही महल खां ॿाहिरि निकितो त हिन खे कुझु मुफ़ासिले ते चौकीदार नज़र आया। हिन सोचियो त जे अॻिते वयुसि त मूंखे चोर सम्झी ॿधंदा। उन करे बहितर आहे त हिन मस्जिद में थो वेही रहां। जीअं ई माण्हूअ जी अचु वञु थींदी त मां बि रश में निकिरी वेंदुसि। ही मस्जिद में वेही रहियो। सुबुह जो शहज़ादी उथी नाश्ते लाइ ढाकू खयाईं। उन खे खोलियाईं त उन में शहज़ादीअ खे गिरह ठहियल नज़र आयो। बानिन खे सॾे चयईं त ही तव्हां कयो? उन्हनि कसम खयां त असांजी कहिड़ी मजाल जो तव्हां जे ताम खे हथु लायूं। शहज़ादीअ चयो त हिन खाधे खे कंहिं अजनबीअ जो हथु लॻो आहे, मूं जे लाइ हराम आहे। वञ ॿाहिरि कंहिं फ़क़ीर खे ॾेई आ। बानी ॿाहिरि वई। को फ़क़ीर नज़र न आयो। मस्जिद जो दरवाज़ो खुलियल हो। उते पहुती त ही हमराह वेठो हो। उन खे ढाकू ॾेई चयईं त ही शहज़ादीअ मोकिलियो आहे, तव्हां खाओ। हिन हमराह खे खिल अची वई। बानी वापसि वई। शहज़ादी ॿुधायईं त मस्जिद में मुसाफ़िर हो, उन खे ॾिनुमि त हू टहकु ॾेई खिलियो। शहज़ादीअ चयो त वठी अचु। हीअ वई उन हमराह खे वठी आई। शहज़ादीअ उन खां खिलण जी वजह पुछियईं त हिन अर्ज़ु कयो त सिर जी अमान मिले त अर्ज़ु कयां। शहज़ादीअ चयो बेखौफ़ थी ॿुधाए। उन सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त हिन इरादे सां मां आयुसि त पोइ तव्हांखे ॾिठुमि। पोइ ही ख़्याल आयो, पर ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे छॾियुमि। पोइ कुटीअ वारी ॻाल्हि उन खे बि ख़ुदा जे ख़ौफ़ जे करे छॾियुमि।
त अल्लाह हलाल करे ॾिनी, उन ते ख़ुशी थी त अॻ में उहा हराम हुई, पोइ अल्लाह जे कोप में चयुमि त हलाल थी मिली। ॿुधाए बस कयाई त शहज़ादीअ चयो हाणे वञ मस्जिद में वेही वरी तोखे घुराईंदसि। ही वञी मस्जिद में वेठो। शहज़ादी वई पंहिंजे अबे वटे, अबा तूं चवीं त शादी कर, सो मूं पंहिंजो घोट ॾिठो आहे, हाणे उन सां शादी कंदसि। आख़िर उन सां शादी थियसि। कुझु सालनि खां पोइ बादशाह गुज़ारे वियो त ही बादशाही मालिक थी वियो। ॾिसो, जेको अल्लाह जे ख़ौफ़ में हराम खां पासो थो करे त अल्लाह उन खे उहे शयूं हलाल जी सूरत में ॾिए थो। अल्लाह असांखे हराम खां बचाए, हलाल कमाइण ऐं खाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन। अदा इहा हिकिड़े चोर जी कहाणी। उम्मीद आहे त तव्हांखे पसंदि आई हूंदी। अगरि तव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे हेठां कमेंट्स करे ॿुधाईंदा त वरी तव्हांखे अहिड़ियूं कहाणियूं ॿुधायूं। अस्सलाम वालेकुम।